नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। मोहतरम सामीन, क़ुरान पाक जी अल्लाह तबारक व तआला शुरुआत पंहिंजे हम्द ऐं तारीफ़ सां फरमाई। इन जे करे त हिन पूरी काइनात खे पैदा करण वारी ज़ात, हिन पूरी काइनात खे पालण वारी ज़ात सिर्फ़ ई सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ई आहे। तॾहिं फरमाए तो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको समूरनि जहाननि जो पालनहार आ, समूरनि जहाननि जो रब आ। पूरी काइनात खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत कामिला सां पैदा फरमायो। अल्लाह सां कोई भी शरीक नाहे, कोई भी बराबर नाहे, कोई भी सानी नाहे। तॾहिं फरमाए तो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, छो त पैदा करण वारी ज़ात भी अल्लाह जी, खाराइण वारी ज़ात भी अल्लाह जी, पीआरण वारी ज़ात भी अल्लाह जी। पूरी दुनिया के खाराए पर पाण अल्लाह खाइण खां पाक। पूरी दुनिया के अल्लाह तबारक व तआला पीआरे थो पर पाण पीअण खां पाक। पूरी दुनिया के अल्लाह तबारक व तआला आराम कराए, निंड कराए पर अल्लाह जी ज़ात पाण आराम खां पाक। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो त ए बाना, हर वक्त में मां अल्लाह के याद कंदो कर, मुझो जिक्र कंदो कर। फरमाए तो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। ए मुंहिंजा बाना, तू मां अल्लाह के याद कर त मां बेपरवाह रब तोखे याद कयां। तू मूंखे न विसार त मां अल्लाह तोखे भी न विसारींदो मां। हदीस मुबारक में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जो बाने सां तमाम घणो प्यार आ। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने ते तमाम घणी शफ़क़त ऐं रहमत कंदो आ। जो हिकिड़े इलाके जो वाक़ियो अचे तो त हिकिड़े बस्ती वारा, हिकिड़े ॻोठ वारा अल्लाह जी नाफ़रमानी कंदा हुया। हालांकि खाराइण वारी ज़ात अल्लाह जी, प्यारियो अल्लाह, पैदा अल्लाह कयो, सेहत अल्लाह ॾिनी, सुकून अल्लाह ॾिनो, पर ॻोठ वारा अल्लाह जी नाफ़रमानी जे अंदर लही आया। पूरी बस्ती में नाफ़रमान ही नाफ़रमान हुया। अल्लाह पाक मलाइकनि के फरमायो त ए मलाइको, फिलाणे बस्ती वारा, फिलाणे ॻोठ ऐं इलाके वारा मां अल्लाह जी नाफ़रमानी कनि था। उन्हनि मां अल्लाह के ईज़ायो आ, उन्हनि में फर्मा बरदारी वारो कोई भी कोन्हे। तंहिंजे करे वञी करे इन ॻोठ के मां अल्लाह जे हुकुम सां आज़ाब में आणे गिरफ़्तार करे, इन जी चकी खणी करे, उनखे ऊंधो हणी करे उनखे ख़त्म कयो। इन जे करे त उहे समूरा नाफ़रमान आहिनि, मां अल्लाह जा हुकुमनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था, मुंहिंजे हुकुम जे ख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारनि था। तंहिंजे करे इन नाफ़रमाननि खे ख़त्म कयो। जॾहिं अल्लाह जे हुकुम सां मलाइका आया हिन रात जे अंदर अची करे उन ॻोठ खे घेरो कनि था, उन ॻोठ जे तरफ़ खां बीह रहनि था त हाणे बाक फुटी जो टेम थिए, सुबुह जो टेम थिए त असां इन ॻोठ खे अज़ाब आणे करे हमेशह जे लाइ ख़त्म कयूं, त इहे नाफ़रमान अल्लाह जी धरती ते न रहनि, जेके हमेशह अल्लाह जी ज़ात खे ईज़ाइनि था। जॾहिं सुबुह थियो आहे, अञा अज़ाब आणण खां पहिरियां अञा बाक फुटी मसा, त हिकिड़ो ॿार चवे तो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जॾहिं मलाइकनि इहो आवाज़ ॿुधो आहे त मासूम बच्चो अल्लाह जी तारीफ़ करे तो, अल्लाह जी सना तो करे, अल्लाह जी वाखाण तो बयान करे। मलाइकनि अर्ज़ कई, हिक ॿिए खे चवण लॻा त अल्लाह पाक फरमायो आहे त ही नाफ़रमान आहिनि, पर असां पाण ॿुधो आहे त इन ॻोठ मां हिकिड़ो मासूम बच्चो अल्लाह जी तारीफ़ करे तो, अल्लाह जी हम्द करे तो, हाणे इनखे अज़ाब कीअं आणियूं। तंहिंजे करे वापसि हली करे अल्लाह खां पुछा कयूं,
किन मलाइकनि चयो त न अज़ाब जो हुकुम आहे न ॻोठ खे ख़तमु करिणो आहे, किन चयो आहे त ख़तमु करण जो हुकुम हुयो नाफ़रमानी जे करे। पर असां पाण ॿुधो आहे त हिकु मासूम बच्चो अल्लाह जी तारीफ़ करे थो, तंहिंजे करे हाणे वापसि हली करे अल्लाह खे अर्ज़ु था कयूं त ए अल्लाह असां कननि सां ॿुधी आया आहियूं, पंहिंजो पाण ॿुधी आया आहियूं त हिकिड़ो मासूम बच्चो तुंहिंजी तारीफ़ करे थो, वधीक तूं त अलीमुम बिज़ाति सुदूर आहे, जेको हुकुम थींदो असांखे क़बूल आहे, लब्बैक आहे, असां पाण ॿुधी आया आहियूं। जॾहिं उहे मलाइक वञी करे अल्लाह जे अॻियां पेश थिया, अर्ज़ु कयूं त ए अल्लाह तव्हां पाण फरमायो त ॻोठ जा समूरा नाफ़रमान आहिनि, पर असां पाण ॿुधो आहे त सुबुह जो सवेर हिकिड़ो मासूम बच्चो तुंहिंजी तारीफ़ करे थो, तुंहिंजी सना करे थो, तुंहिंजी वाखाण करे थो। हाणे वधीक जेको तो रब जो हुकुम आहे असां पूरे करण जे लाइ तयारु आहियूं, पर असां उन ॿार जी ज़बान मां तुंहिंजी तारीफ़ ॿुधी आया आहियूं। असां उन ॻोठ ते कीअं अज़ाब कयूं जंहिं ॻोठ में हिकु मासूम बच्चो तुंहिंजी तारीफ़ करे। जॾहिं उन्हनि मलाइकनि फ़रिश्तनि इहो अर्ज़ु कयो आहे, अल्लाह पाक फरमायो त ए मलाइको तव्हांखे जेकॾहिं इन ॿार जे मथां रहम आयो आहे, जंहिं ॿार मां अल्लाह जी तारीफ़ कई आहे, अल्लाह जी वाखाण कई आहे, जेकॾहिं तव्हांखे रहम आयो आहे त मां त रब अरहमुर राहिमीन आहियां, रहम करण वारनि जो बि ख़ालिक ऐं मालिक आहियां। तंहिंजे करे ए मलाइको हाणे तव्हां गवाह रहिजो, इन ॿार जे करे मां इन ॻोठ जे मथां 40 साल अज़ाब माफ़ करे छॾियो आहे। तॾहिं अल्लाह फरमाए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, बाना सभु तारीफ़ मां अल्लाह जी आहे, जेको अल्लाह समूरनि जहाननि जो पालनहार ऐं रब आहे, जेको पंहिंजे खे बि पाले, परावे खे बि पाले, दुश्मन खे बि पाले ऐं सजण खे बि पाले। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजो ताल्लुक़ उन रब जी ज़ात सां क़ाइमु कयूं, जेको अल्लाह हर वक़्त में पंहिंजे बाने खे यादि करे थो। तॾहिं रब तो फरमाए थो फ़ज़कुरूनी, ए मुंहिंजा बाना तूं मां अल्लाह खे यादि कर त मां बेपरवाह रब हमेशह तोखे यादि कंदो रहां। तंहिंजे करे जंहिं इंसान अल्लाह खे यादि कयो आहे ऐं ॾुखे टेम ते अल्लाह खे यादि कयो अथई, अहिड़े बाने खे अल्लाह तबारक व तआला मुश्किल घड़ी में यादि करे उन जी हर मुश्किल खे पंहिंजी कुदरत सां हल ऐं आसान फरमाईंदो आहे। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, असां हर वक़्तु पंहिंजे उन अरहमुर राहिमीन रब खे यादि कयूं, जेको अल्लाह तबारक व तआला हर शइ ते ताक़त वारो आहे, हर शइ ते वस वारो आहे। जेकॾहिं असां मुश्किल में फासूं, कंहिं ग़म कंहिं तकलीफ़ में फासूं, त असां उन मुश्किल घड़ी में पंहिंजे रब खे यादि कयूं। मुश्किल घड़ी में रब खे यादि करणु असां ऐं तव्हांजो कमु आहे। असां ऐं तव्हांजी इन मुश्किल खे हल करणु उहो रब रहमान जो कमु आहे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।